रब ताला इंसान खे दुनिया में इन लाइ नाहे खलकियो त इंसान सिर्फ़ु पंहिंजे लाइ जियूं ऐं सिर्फ़ु खाइण पीअण खे ज़िंदगी जो मक़सदु सम्झूं। इंसान जी तख़लीक़ जो मक़सदु त पंहिंजे परवरदिगार जी इबादत करणु ऐं परवरदिगार जे पैदा कयल मख़लूक़ जी ख़िदमत करणु आहे। असां ख़ुशनसीब आहियूं छाकाणि त रहमतुल लिल आलमीन मिठे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। असांखे रमज़ान अल मुबारक जो बाबरकत महीनो मिलियो आहे, जंहिंमें रहमतुनि ऐं बरकतुनि जा दरवाज़ा खोलिया वञनि था, शैतान खे क़ैद कयो वञे थो। मुसलमाननि लाइ सिबर ऐं तक़वा जो महीनो आहे। रोज़ा रखणु ऐं नेक अमल करण जो सवाब बि मिलंदो आहे ऐं जेको शख़्स रोज़ेदारनि खे इफ़्तारी कराईंदो आहे त उनखे बि अजर मिलंदो आहे। असांखे घुरिजे त हिन बाबरकत महीने में कोशिशि करे वधि खां वधि नेक अमल करियूं, रमज़ान अल मुबारक जा रोज़ा रखूं त जीअं असां में तक़वा ऐं परहेज़गारी जा गुण पैदा थियनि। तलावत कलाम पाक खे पंहिंजी रोज़ानी ज़िंदगी जो हिसो बणायूं। गॾोगॾु सीरत ऐं हदीस जी किताबनि जो मुतालो करियूं। तारीख़ इस्लाम ते किताबनि जो मुतालो करियूं, जंहिंसां शऊर बि पुख़्तो थींदो त तारीख़ जे तलख़ हक़ीक़तनि खां बि रोशनास थींदासीं। वधि खां वधि कोशिशि इहा हुजे त हिन भलारे महीने में नेक ऐं सुठा अमल करे रब पाक खे रिझायूं, छाकाणि त हीउ भलारो महीनो साल में हिकु भेरो ईंदो आहे। न ॼाण ईंदड़ रमज़ान अल मुबारक नसीब थिए अलाए न। सिंध सलामत, साथ सलामत। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।